चांडका अस्पताल लाड़काने में कुछ ॾींहं अॻु भॼनरा ऐं डॉक्टर से तशद्दुद वारे हिकु वाक़िए खां पोइ पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे चेयरपर्सन गनवा भुट्टो जो इहो ऐलान साम्हूं आयो हो त अस्पताल में भॼनरा कंदड़ इनायत उमराणीअ जो पार्टीअ सां को बि ताल्लुक़ न आहे। गनवा भुट्टो हमले में ज़ख़्मी थियल डॉक्टर जुनैद सां फ़ोन ते ॻाल्हाईंदे चयो हो त इनायत उमराणी जो पार्टी सां को बि ताल्लुक़ न आहे। ज़ुल्फ़कार जूनियर बि परॾे में आहे। मां हिन खे बि ॿुधाए छॾींदसि। Inayat Umrani is an animal, and he's not in the party anymore, but due to some misunderstanding and lack of experience and special certain circumstances, he's working on our lands, which I hope will finish soon. I will tell Zulfikar, I will inform Zulfikar now. He's not in the country, nor am I. I'm not in the country either. I will inform him of when I see him of all that, and I hope action will be taken. चांडका अस्पताल में या भॼनरा ऐं छिकताण इन वक़्तु शुरू थी हुई जॾहिं इनायत उमराणी जी नांग कखियल नौजवान भाइटी डॉक्टरनि जी मुबैना गफ़लत सबबि दम ॾिनो। नौजवान नियाणीअ जे फौत थियण बाद मछरल माण्हू अस्पताल जो गेट तोड़े अंदरि दाख़िल थिया ऐं डॉक्टरनि खे मारकुट कई। एसएसपी का मुतालबा तो किया तो शहीद भुट्टो से टकराव था जो हिन जांच के इलेक्शन के मुताबिक गुजरी खत्म करे सको था का सिर्फ नाल दी 302 जी एफआईआर मानू गिरफ्तार जे करे मुझे मता गिरफ्तारी एफआईआर दाखिल करनी है अजो मुझे गिरफ्तार क्यों मुझे पूरे सिंध में मानू पहुंचता ऐं जॾहिं उहे पहुचंदा पूरो इलाइक़ो जाम थींदो इल्ज़ाम लॻे दॿी वेंदी को डॉक्टर महफूज़ न रहंदो। गनवा भुट्टो पारां वाक़िए ते सख़्त कावड़ जे इज़हार ऐं इनायत उमराणी खे पार्टीअ मां निकाली ॾियण वारे ऐलान खां पोइ सभिनी खे इंतज़ार हो ज़ुल्फ़कार जूनियर जी वतन वापसीअ जो। ज़ुल्फ़कार अली भुट्टो जूनियर वतन वापसी बाद लाड़काणे पहुचण खां पोइ इनायत उमराणी सां संदसि भाइटीअ जे लाॾाणे ते ताज़ियत लाइ संदसि ॻोठ वियो ऐं चांडका अस्पताल पहुची MS गुलज़ार अहमद तुनियो ऐं डॉक्टरनि सां मुलाक़ात बि कई। ज़ुल्फ़कार जूनियर MS ऐं डॉक्टरनि खां वाक़िए जा तफ़सील मालूम कया। इन मौक़े ते मुख़्तसिर ॻाल्हि ॿोल कंदे ज़ुल्फ़कार जूनियर चयो त इनायत उमराणी असांजो माण्हू आहे पर असां चाहियूं था त शहर में अमन क़ाइमु रहे ऐं अस्पतालनि मां सभिनी माण्हुनि खे तिब्बी सहूलतूं फराहम थींदियूं रहनि। ये कहना चाहता हूँ कि आई होप कि हम सब पीसफुली से रह सकते हैं और हमारे मेडिकल सिस्टम सारे लोगों को सर्व कर सकते हैं जिनकी भी ज़रूरत है। ज़ुल्फ़कार जूनियर जो इनायत उमराणीअ बाबति अहिड़ो मौक़िफ़ साम्हूं अचण बाद माण्हू इहो सवाल करे रहिया आहिनि त छा ज़ुल्फ़कार जूनियर पंहिंजी वालिदा गनवा भुट्टो जे फ़ैसिले ऐं हुकुम खे थॾे छॾियो आहे। पर सवाल इहो बि आहे त ज़ुल्फ़कार जूनियर जॾहिं पीपल्स पार्टी शहीद भुट्टो में शामिल ई न आहे त पोइ हिन ते पार्टीअ जी चेयरपर्सन जा फ़ैसिला या हुकुम कीअं लागू थी सघनि था।